पंजाब में हुकूमत ऐं अपोज़िशन विच में 1.5 लाख बरक़रार। 7 कलाक ताख़ीर खां पोइ बि पंजाब असेंबलीअ जो बजट इजलास शुरू न थी सघियो। इजलास घुराइण ते अपोज़िशन मेंबरनि जी राय तक़सीम। हुकूमत बि मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर शुरू करे छॾियो। अॼु ताईं जेतिरनि वज़ीर अज़मनि कर्ज़ वरितो उन जो 79% इमरान ख़ान वरितो। वफ़ाक़ी वज़ीर ख़ज़ाना मफ्ता इस्माइल जो नेशनल बजट कॉन्फ्रेंस सां ख़िताब। हुन चयो त पावर सेक्टर खे हिन साल 1100 अरब रुपया सब्सिडी ॾिनी वई। उन सेक्टर खे न सुधारींदासीं त उहो मुल्की मईशत खे खणी बुड़ंदो। चेयरमैन PTI इमरान ख़ान इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजे दौर में महांगाईअ जे ख़िलाफ़ मार्च करण वारनि 2 महीननि अंदरि एतिरी महांगाई करे छॾी जेका असांजे 3.5 सालनि में बि न थी। हुन चयो त हीअ हुकूमत रही त जमहूरियत ख़तम थी वेंदी। मज़दूरनि खे पैगाम आहे त पुरअमन एहतिजाज जी तयारी शुरू करे छॾनि। काज़ी अहमद मोड़ वटि मोटरसाइकिल ऐं डंपर में टकर जंहिंजे नतीजे में फ़क़ीर जे कुएं जा रहवासी मोटरसाइकिल सवार नादिर बिरोही ऐं माजिद बिरोही फौत थी विया, जंहिंखे PMC अस्पताल पहुचायो वियो। डंपर जो ड्राइवर फरार थी वियो। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद कलोड़ो नवाबशाह शहर में क़ाइम मुख़्तलिफ़ डिस्प्ले सेंटरनि जो दौरो करे वोट जी दाख़िला जे कम जारी जो जाइज़ो वरितो। डिस्प्ले सेंटरनि ते मुक़ररु अमले खां मालूमात वरिती। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर परवेज़ अहमद कलोड़ो चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां आम चूंडुनि जे सिलसिले में गैर हतमी वोटर लिस्टनि जी नज़रसानी करण लाइ ज़िले में 60 डिस्प्ले सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जेके हलंदड़ महीने जी 19 तारीख़ ताईं कमु जारी रखंदा। उन वधीक चयो त डिस्प्ले सेंटर क़ाइमु करण जो मक़सदु शहरी पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जो शनाख़ती कार्ड ते लिखियल मुस्तक़िल या आर्ज़ी पते ते पंहिंजो वोट दाख़िल कराए सघनि था। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पांवर चयो आहे त इलेक्शन क़ौमी फ़रीज़ो आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं मुनक़िद कराइण ज़िला इंतिज़ामिया जी अहम क़ौमी ज़िम्मेवारी आहे, जंहिंखे ख़ुशि सुलूबीअ सां सरअंजाम ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु ज़िला शहीद बेनज़ीराबाद में 26 जून ते मुनक़िद थींदड़ मकानी चूंडुनि जे हवाले सां पोलिंग स्टेशननि में सहूलियत जी फ़राहमीअ खे यक़ीनी बणाइण, सिक्योरिटी समेत ॿियनि कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ थियल इजलास जी सदारत कंदे कयो। अठहठ मोरी लॻो ॻोठ मिर्ज़ा अली हसन बेग में पाकिस्तान पीपल्स पार्टी UC गतड़ जे चेयरमैन उम्मीदवार लाइ जलसे जो एहतमाम कयो वियो। जलसे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रहनुमा आशिक़ हुसैन ज़रदारी, ज़िला शहीद बेनज़ीराबाद जो सदर चाचा अली अकबर जमाली, तहलका नवाबशाह जो सदर नूर नवाज़ ज़रदारी, जनरल सेक्रेटरी मसरूर अहमद रिंद, तैमूर अली नवाज़ बिरोही, UC गतड़ जो चेयरमैन उम्मीदवार डॉक्टर अताउल्ला बिरोही, बरकत अली बिरोही, अब्दुल फताह बिरोही, UC गतड़ जो सदर सुधीर अहमद बिरोही, कामरेड पीर बख्श बिरोही, हाजी मुश्ताक अहमद बिरोही, वडेरो गुल हसन बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई।